लॉकडाउन जे 38 ॾींहं हवाले सां दादू ऐं मेहर में कोरोना केसनि जी मक़ामी मुंतकिली जे बावजूदि ज़िले इंतिज़ामिया जे नाक़स इंतज़ामनि करे खीरपुर नाथनजा में लॉकडाउन गैर मौसर बनियल आहे। इंतिज़ामिया पारां जोगा उपा न वठण करे कारोबारी मर्कज़ खुलियल आहिनि। दुकानदार अधु शटर खोले सामान जो विकिरो आम करे रहिया आहिनि ऐं 144 कलम ते अमल न थियण करे गैर ज़रूरी घरनि खां निकितल माण्हुनि जी शहर में रश आम आहे, जंहिं करे समाजी विधी मुकमल नज़र अंदाज़ आहे। लॉकडाउन जा ॾींहं वधण सां दिहाड़ी ते कमु कंदड़ पोरियतनि जी बेरोज़गारी सबबि संदन परेशानियुनि में इज़ाफ़ो अची रहियो आहे। सरकारी राशन जी दादू ज़िले में सियासी मुदाख़लत सबबि गैर मुनसिफ़ानी विर्छ करे हक़ी मुतासिर ताल दरपदर प्रेस क्लब अॻियां सरापा एहतिजाज आहिनि। चूंडियल नुमाइंदनि समेत संदन कंहिं बि सार न लधी आहे। पोरियतनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त कारोबार रोज़गार मुकमल बंदि आहिनि। असां पंहिंजे बचनि जे रोज़गार लाइ परेशान हूं। हींअर ताईं असांखे गवर्नमेंट तरफ़ खां को न रिलीफ मिलियो आहे, न को किलो अटे जो मिलियो आहे। असांजे रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में बि असांखे को बि रिलीफ न ॾिनो वियो आहे। सरकार खे मां अपील थो कयां त जेको 12,000 रुपया जेको माण्हुनि खे मिलिया आहिनि, ॿियनि खे सभिनि खे मिलिया आहिनि, पर असांखे न मिलिया आहिनि। ॻोठ इब्राहिम चांडे में चंद माण्हुनि जा नाला आया आहिनि। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त मक़ामी चूंडियल नुमाइंदनि ऐं सिंध सरकार जे आला अख़्तियारनि खे घुर्जे त खीरपुर नाथनजा मज़दूर तबिके ई सार लहनि ऐं शहर में लॉकडाउन ते सख़्ती सां अमल कराए माण्हुनि खे घरनि ताईं महदूद न रखियो वियो त कोरोना वायरस फहिलजण जो ख़दशो आहे। कैमरामैन इमरान चन्ना सां गॾु अकील सुमरो, सिंध टीवी न्यूज़ खीरपुर नाथनजा।